बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअ्मिनीना इज़ युबायिऊनका तहतश-शजरह फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अन्ज़लस-सकीनता अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह अख़्तार ली वख़्तार ली अस्हाबा फ़मन अहब्बहुम फ़बिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फ़बिबुग़ज़ी अबग़ज़हुम। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ अनफ़क़्तुम मिस्ल उहुदिन मिन ज़हबिन मा युमासिलु मुद्दा अहदिन मिन अस्हाबी। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़ुन व रफ़ीक़ी फ़िल जन्नति उस्मान। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला अस्तही मिन रजुलिन यस्तही मिनहुल मलाइका। सब दोस्त दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ मुसलमान भाइरो, मौलाना मोहम्मद शरीफ साहब अवां खे अक़ीदे तौहीद ऐं बिदात ऐं रुसूमात खां आगाही ऐं क़ुर्बे क़यामत जे दौर में जन फितननि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहादीस मुबारक में बयान फरमायो, उन खां आगाही ॾिनी। मुसलमानो, बुनियादी शइ ज़िंदगी जे मक़सद मां अक़ीदो ऐं ईमान आहे। जंहिं दौर में तव्हां असां हलूं था, अजीब अजीब तव्हांखे फ़िरका टोला जमातूं ॾिसण में ईंदियूं। हर हिकिड़ो दावा कंदो त मां हक़ ते आहियां। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1500 साल पहिरियां उम्मत खे अक़ीदे ईमान जे मुतालिक़ इहा आगाही ॾिनी त सतकून फ़ी उम्मती सलासूं व सबईन फ़िरक़ा। मुंहिंजी उम्मत में 73 जमातूं थींदियूं, कुल्लुहुम फ़िन्नार। सभु जमातूं जहन्नमी हूंदियूं इल्ला फ़िरक़तुन वाहिदा, हिकिड़ी जमात हक़ ते हूंदी। सहाबा इकराम अर्ज़ु कयो, क़ील मन या रसूल अल्लाह, कहिड़ी जमात? फरमायो मा अना अलैहि व असहाबी, जेका मां मुहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजे सहाबा जे नक्शे कदम ते हुजे। त मुसलमानो, बुनियादी शइ इहा आहे त जंहिं दौर में तव्हां असां हलूं था, जेके इंसान पंहिंजे जमातुनि जी दावा कनि था त असांजी जमात हक़ ते आहे, ॾिसणो इहो पवंदो त इहा जमात, इहो फ़िरक़ो, इहे इंसान, उन्हनि जो अक़ीदो नज़रियो, उन्हनि जा आमाल इबादतूं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे मुताबक़त ऐं मुनासिबत सां आहे त क़बूल, जे मुहम्मद मुस्तफ़ा सहाबा जे मुनासिबत सां नाहे त उन्हनि जो कोई अमल अल्लाह वटि मक़बूल नाहे, बल्कि मरदूद आहे। बसि वेही रहो, अल्लाह ख़ैर कंदो। त दोस्तो, जीअं ॾींहं जे सम्झण जे लाइ दलील जी ज़रूरत न आहे,
दुनिया जे घणनि शयुनि जे सम्झण जे लाइ दलील जी ज़रूरत नाहे। रुपयो पैसो आहे। हिकिड़ो पेनू फ़क़ीर आहे जेको पाण खे सादड़ो रखी रोड रस्ते सां हले थो, चवे थो त मूंखे ख़ैर ॾियो। इन फ़क़ीर खे कोई इंसान मिटीअ जो बुक ॾे त मुंहं में मोटाए हणंदो। इन दरवेश फ़क़ीर खे बि ख़बर आहे त पैसो कहिड़ी शइ आहे। पोइ जीअं रुपए पैसे जी हर अमीर ग़रीब मर्द औरत हर इंसान खे ख़बर आहे, ईअं रब अहकमुल हाकिमीन दीन इस्लाम खे ईअं रोशन फरमायो आहे। शरीयत मुहम्मदी ईअं रोशन आहे। ही जुदाई शइ आहे। कंहिं इंसान जे अखियुनि ते तासुब जी ऐनक आहे जो उनखे क़ुरान पाक सां निस्बत ई कोन्हे, सहाबा खां उन सां निस्बत ई कोन्हे, उलमा सां उन्हनि खे रब्तो तालुक़ ई कोन्हे। इहा जुदाई शइ आहे। बाक़ी फ़ी नफ़्सिही दीन इस्लाम ॾींहं जी रोशनाईअ वांगुरु रोशन आहे। त इंसानो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी रोशनाई ईअं आहे जीअं तव्हां असां इंसान जलसे गाह में वेठा हूं। हिते हर हिकिड़ो इंसान लटो कपिड़ो पाए आयो आहे। ताज़ो ईद गुज़री, आम इंसान ख़ुशीअ शादीअ जे मौक़े ते लटो कपिड़ो बाज़ार खां वठंदो आहे। पोइ दुकानदार वटि उन कपिड़े जी माप जे लाइ हिकिड़ो मयार हूंदो आहे, मीटर हूंदो आहे। जेकॾहिं को मुसलमान ख़रीद करे बि उहा ई कपिड़े जी माप, को गैर मुस्लिम ख़रीद कंदो उहा कपिड़े जी माप, को सरदार नवाब ख़रीद कंदो उहा कपिड़े जी माप, को रैयत मंझां आम इंसान ख़रीद कंदो उहा कपिड़े जी माप, को आलिम दीन कपिड़ो ख़रीद कंदो साॻी कपिड़े जी माप, को हिकिड़ो आम अणपढ़ियल इंसान ख़रीद कंदो साॻी कपिड़े जी माप, को शहर में रहंदड़ कपिड़ो ख़रीद कंदो साॻी कपिड़े जी माप, को ॿाहिराड़ीअ में रहंदड़ इंसान कपिड़ो ख़रीद कंदो साॻी कपिड़े जी माप आहे। कोई उन दुकान वटि फ़र्क़ु न आहे। न अमीर जो फ़र्क़ु, न ग़रीब जो फ़र्क़ु, न मुसलमान जो फ़र्क़ु, न गैर मुस्लिम जो फ़र्क़ु, न आलिम जो फ़र्क़ु, न अणपढ़े जो फ़र्क़ु, कंहिं बि इंसान जो फ़र्क़ु कोन्हे। बल्कि उन दुकानदार वटि कपिड़े जी ख़रीदारी जे लाइ उन थान सां गॾु हिकिड़ो मीटर पियो आहे। उन माप ते उहो इंसान कपिड़ो थो विकिणे। अमां तव्हां असां इंसान ज़मीन ते आबाद हूं। घर जे लाइ माण्हू शहर में ज़मीन था वठनि फुट पेरे। ॿाहिराड़ी में अवां ज़राअत पोख जे लाइ ज़मीन वठंदा हो वैसे जिरेब एकड़ सां। इन में कोई फ़र्क़ु कोन्हे त अमीर माण्हू जी माप जुदा आहे, ग़रीब जी जुदा आहे। को मर्द ख़रीद करे उन जी माप ॿी आहे, का औरत ख़रीद करे ज़मीन त उन जी माप ॿी आहे। न को आलिम या आम इंसान, बल्कि अल्लाह से फरमायो इन्नल्लाह यामुरु बिल अदल। मां रब दुनिया में इंसाननि जी मुआशी ज़िंदगी में हिकिड़ो बराबरी जो निज़ाम रखियो आहे। पोइ जीअं इंसान दुनिया जी शयुनि जी हिकिड़ी मयार ऐं कसवटी आहे, ईअं ई इंसान अल्लाह जी इबादत ऐं बंदगी, कलमो शरीफ़ पढ़णु, रसूलुल्लाह सां मुहब्बत, नमाज़ पढ़णु, रोज़ो रखणु, हज करणु, कुर्बानी करणु, जंहिं अमल खे इंसान इबादत दीन सवाब सम्झी करे कंदो। मसलन तव्हां असां दुनिया में नज़र कयूं त हिंदुनि में बि इबादत आहे। उहो वाणियो हिंदू गैर मुस्लिम पंहिंजे मढ़ीअ में वञी करे इबादत पूजा पाठ कंदो आहे। उन जो ज़हन इन शइ ते बीठो आहे त मां इन मूर्ति खे सजदो कयां, इतो मुंहिंजूं हाजतूं ज़रूरतूं पूरियूं कंदियूं। को इंसान गिरजा में वञे थो, को कंहिं इबादत खाने में वञे थो। या तव्हां असां इंसान दुनिया में आबाद मुख़्तलिफ़ मकातिब फ़िक्र सां, टोलनि ऐं जमातुनि सां वाबस्तगी रखी अक्सर व बेशतर इंसानियत में इबादत आहे। को कंहिं वण जी इबादत करे थो, कंहिं क़बर जी इबादत करे थो, कंहिं उन हीअ क़िबले जे रुख़ ते इबादत करे थो, कंहिं मढ़ीअ में इबादत करे थो, कंहिं गिरजा में इबादत करे थो। इतां मालूम थो थिए त अल्लाह साईं इंसान जी फितरत ऐं तबियत ऐं मिज़ाज में इबादत रखी आहे। पोइ जॾहिं इबादत आहे
त ज़रूरत इन शइ जी आहे इंसान पंहिंजी इबादत खे हिन क़ुरान शरीफ़ ऐं आख़िरी ख़ातमुन नबीयीन हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते बणाए। ज़रूरत इन शइ जी आहे त जेके तव्हां दुनिया में इंसान आबाद हो मुख़्तलिफ़ मज़हबनि सां मुख़्तलिफ़ जमातुनि सां मुख़्तलिफ़ तव्हां कंहिं इन्हीअ जायुनि सां जेका निस्बत रखो था तव्हां पंहिंजी इबादत खे क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ बणायो मुहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े जे मुआफ़िक़ बणायो। इन खे दीन इस्लाम थो चइजे। इन खे अल्लाह से फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुम अल-इस्लाम दीना। अल्लाह से फरमायो जे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी तहां जूं दुनिया जूं ज़रूरतूं मां रब पूरियूं कयमि। ज़मीन तहां जी ज़रूरत हुई, पाणी तहां जी ज़रूरत हुई, घरड़ो तहां जी ज़रूरत हुई, सुवारी तहां जी ज़रूरत हुई, ॿियूं दुनिया जूं खोड़ शयूं मादी तहां जूं ज़रूरतूं हुयूं। पोइ जीअं रब उन ज़रूरतुनि खे पूरो फरमायो तकमील ते पुगियूं ईअं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां दीन इस्लाम इबादत बंदगी जो बि हिकिड़ो बुनियादु पियो। ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज्जतुल वदा फरमायो उन मक़ाम में अरफात में अल्लाह से क़ुरान शरीफ़ जी इन आयत खे नाज़िल करे अल यौम अकमलतु लकुम जी खे रब साईं इंसानियत खे पैगाम ॾिनो। हाणे तव्हांजो दीन तहां जी शरीयत तहां जूं दीनी ज़रूरतूं क़ुरान शरीफ़ मुहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत में पूरियूं आहिनि। हाणे तव्हांखे ॿिए कंहिं मज़हब ॿिए कंहिं तरीक़े ॿिए कंहिं टोले ॿिए कंहिं जमात जी ज़रूरत ई कोन्हे। त इंसानो अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे त इंसान नमूने जो मोहताज हूंदो आहे। जंहिं माण्हू उठ ॾिठो हूंदो उनखे मिसाल ॾिबो त उठ हीअं जानवर थींदो आहे सम्झी वेंदो। जंहिं माण्हूअ खजीअ जो वणु ॾिठो हूंदो त उन में ॾोका थींदा आहिनि, ॾंग थींदा आहिनि, खारक उन मां थींदी आहे, छुहारो उन मां थींदो आहे, छड़ई उन में हूंदी आहे, बुहारो उन में हूंदो आहे, खाबर उन में हूंदो आहे। बबुर में नथो थिए, ॿिए कंहिं वण में छड़ई नथी थिए। जॾहिं इंसान खजी ॾिसंदो त मिसाल सम्झी वेंदो त इंसान कंहिं शइ जे सम्झण जे लाइ नमूने जो मोहताज हूंदो आहे। त अल्लाह साईं अक़ीदे ऐं ईमान इबादत ऐं बंदगी जे सम्झाइण जे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा जी जमात सहाबिन सगोरन पहिरियन मुसलमाननि खे क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ रब साईं नमूनो करे रखियो। आमिनू कमा आमन नास ईअं ईमान आणियो जीअं मुहम्मद मुस्तफ़ा जी जमात सहाबिन सगोरन रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ईमान आतो। छो उन्हनि जे ईमान तहां असांजे ईमान में फ़र्क़ु आहे। कीअं? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि, हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत में असांजे दिलनि में अणॾिठे अल्लाह ते एतिरो त ईमान मज़बूत थियो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि जेकॾहिं अल्लाह साईं दुनिया में अची ऐं मां अबू बकर सिद्दीक़ खे चवे ऐं अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे अखियुनि सां मां रब खे ॾिस, मां रब जो दीदार कर, मां तुंहिंजो अल्लाह आहियां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि, हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि असां जूं अखियूं दुनिया में रब अहकमुल हाकिमीन जी शक्ल शबाहत खे ॾिसनि त उन अल्लाह खे ज़ाहिरी ॾिसण सां असांजे दिलनि में उहो ईमान मज़बूत न थींदो जेतिरो मुहम्मद मुस्तफ़ा जी सोहबत में अणॾिठे अल्लाह ते ईमान मज़बूत थियो। तंहिंजे करे अल्लाह से फरमायो अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, उहे इंसान मुत्तक़ी आहिनि, उहे ईमान ते आहिनि जेके अणॾिठियुनि शयुनि ते ईमान आणनि। इंसानो असुल मक़सदु इहो आहे त क़ुरान शरीफ़ जंहिं शइ खे बयानु कयो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शइ खे बयानु कयो, ताहे अकुल जी खोपड़ी में उहा शइ अचे या न अचे, मुशाहिदे ॾिसण में अचे या न अचे, तव्हां असांजो दिमाग़ उनखे सम्झे या न सम्झे, लेकिन जॾहिं क़ुरान शरीफ़ बयानु कयो उन ते ईमान आणणो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो उनखे बरहक़ ऐं सचु सम्झणो आहे। इनखे ईमान ऐं तौहीद, इनखे अक़ीदो ईमान चइबो। तंहिंजे करे ईमान जो मेयार सहाबी सगोरा आहिनि। उन्हनि सहाबिन मां हज़रत उस्मान गनी ज़िन्नुरैन रज़ियल्लाहु अन्हु, उहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दामाद जलीलुल क़दर सहाबी आहिनि
जो जन जी शहादत 18 ज़ुल्हज ते आहे। ऐं मुसलमानो ज़ुल्हज जो उहो मुतबरक भलारो महीनो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम बैतुल्लाह जो बुनियाद ज़ुल्हज में रखियो ऐं इहो बैतुल्लाह शरीफ़ जी तकमील इख्तिताम ज़ुल्हज में थियो। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी दुआ आहे, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम बैतुल्लाह जे तामीर तकमील खां बाद रब जी बारगाह में जेका दुआ घुरी, अल्लाह से इन मक्के में हिकिड़ो नबी मोकिल जेको हिन तुंहिंजे घर बैतुल्लाह शरीफ़ खे आबाद करे। इहा दुआ इब्राहीम अलैहिस्सलाम जी भी ज़ुल्हज जे महीने में आहे। त बैतुल्लाह जो बुनियाद ज़ुल्हज जे महीने में, बैतुल्लाह जी तकमील अल्लाह जे घर जी तकमील ज़ुल्हज जे महीने में, महबूब मुस्तफ़ा जे आमद जी दुआ अल्लाह जा रसूल इब्राहीम अलैहिस्सलाम ज़ुल्हज जे महीने में करनि था। ऐं एतिरे क़दुरु जो ज़ुल्हज अल्लाह जे ज़िक्र जो महीनो आहे। तव्हां ॾिठो हाजी सबूरा जॾहिं इहराम जी हालत में हुआ त हाजिन जी ज़ुबान ते हो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्दु लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। रब जे तौहीद जा नग़मा हा। अहिड़े तरीक़े सां जॾहिं अरफात में हाजी सगुरा आया त उते रब सां दुआ ऐं मुनाजात जो नाई ज़ुल्हज ते ताल्लुक़। त ज़ुल्हज जो रब सां ताल्लुक़ जो महीनो, ज़ुल्हज रब जे ज़िक्र जो महीनो, ज़ुल्हज हज जे इबादत मुक़द्दस जो महीनो, ज़ुल्हज क़ुर्बानी जो महीनो। ऐं ज़ुल्हज उहो महीनो आहे जंहिंमें दीन इस्लाम जे तकमील ऐं पूरे थियण जी अल्लाह साईं खुशखबरी कुरान शरीफ़ में फरमाई, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम। इहा आयत मुबारक दीन जे तकमील जी इहा बि ज़ुल्हज जे महीने में लहे थी। मालूम थियो त ज़ुल्हज एॾो वॾो फज़ीलत ऐं बरकत वारो महीनो। तंहिंजे करे मुसलमानो ज़ुल्हज जो महीनो तव्हां असांखे दर्स थो ॾे त अल्लाह सां ताल्लुक़ रखो, रब जी बंदगी कयो। ज़ुल्हज जो महीनो तालीम थो ॾे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत रखो। ज़ुल्हज जो महीनो तालीम थो ॾे त अल्लाह जे ज़िक्र सां पंहिंजे क़ल्ब खे ज़ुबान खे आबाद कयो। ज़ुल्हज जो महीनो तव्हां असांखे तालीम थो ॾे त रब जी मोहब्बत में दीवाना थी हलो। जीअं हाजी सगुरो सरदार हो, नवाब हो, ताजिर हो, इज़त वारो हो, लेकिन ॿिनि चादरुनि में मथे खे उघाड़ो रखी, पेरनि में सादी चौपल पाए, कॾहिं बैतुल्लाह जे तवाफ़ में, कॾहिं सफ़ा मरवे जे साईअ में, कॾहिं अरफात मिना मुज़दलिफ़े में। ऐं उन इहा रब जी इबादत, रब जी मोहब्बत में दीवानो आहे। इतां तालीम मिले थी मुसलमान, तुंहिंजी ज़िंदगी जेका दुनिया जी गुज़रे उहा अल्लाह जी मोहब्बत में गुज़रे, रब जी मोहब्बत में हल। जेकॾहिं तूं रिश्तो करें जिथे अल्लाह जी जिथे रब जी रज़ा हुजे, धंधो कारोबार करें थो जिथे अल्लाह जी रज़ा हुजे, कंहिं इंसान सां दोस्ती संगत रखे थो जिथे अल्लाह जी रज़ा हुजे, कंहिं खां नफ़रत रखे थो इते अल्लाह जी रज़ा नाहे। तुंहिंजो रुपयो पैसो माल मिल्कत हर शइ अल्लाह जे नाले ते। इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। हर शइ अल्लाह जे नाले ते रब जी मोहब्बत में हुजे। तंहिंजे करे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि, अल्लाह जो ज़िक्र घणो कयो, रब सां ताल्लुक़ घणो रखो। मन अहब शयन अक्सर ज़िक्रहू, जेको जंहिंसां मोहब्बत रखंदो आहे उनखे यादि बि घणो कंदो आहे। तंहिंजे करे कलमे खां पोइ तव्हां असां मुसलमाननि खे तालीम मिली त निमाज़ पढ़ो, तव्हांजी दिलि में रब सां मोहब्बत थिए। कुरान शरीफ़ जी रोज़ानो तिलावत ज़ियारत कयो, तव्हांजी दिलि में रब सां मोहब्बत थिए। अल्लाह जो ज़िक्र तस्बीह बुकरतों व असीला, सुबुह शाम अल्लाह जो ज़िक्र कयो, तव्हांजी दिलि में रब सां मोहब्बत थिए। बैतुल्लाह जो हज कयो, तव्हांजी दिलि में रब सां मोहब्बत थिए। क़ुर्बानी कयो, तव्हांजी दिलि में रब सां मोहब्बत थिए। अल्लाह जे रसूल, सहाबा, अहल बैत, उलमा, मस्जिदनि, दीन जे उन निस्बतुनि शाइर इस्लाम सां निस्बत रखो ताकि तव्हांजी ज़िंदगी अल्लाह जी मोहब्बत में गुज़रे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे ई ईमान जो मेयार फरमायो आहे, मन अहब लिल्लाह व अबग़ज़ लिल्लाह व आता लिल्लाह व मना लिल्लाह फ़क़द इस्तकमल ईमान। इन इंसान जो ईमान कामिल आहे। त
त मुसलमानो अल्लाह सां मोहब्बत वॾी शइ आहे, रब सां ताल्लुक़ वॾी शइ आहे। हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन रज़ियल्लाहु अन्हु उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि जंहिंजे मुंडरीअ ते मुहर ते